रहीम तमाम ॾिसंदड़नि खे नात ख़ान शौकत हुसैन चांडियो तरफ़ां सलाम क़बूल पाए। दोस्तो जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजो चैनल आहे यूट्यूब चैनल, उन ते असां हर बार अव्हांखे नात ख़ान सां आलिम सां हाफ़िज़ सां या हुन आशिक़ रसूल सां जंहिंखे महबूब मदीना साईं सां मोहबत हूंदी आहे उन सां मिलाईंदा आहियूं। अॼु असां अव्हांखे अहिड़े सेट ते वठी आया आहियूं जितां पहिरियों चकर ईअं सम्झे त पहिरियों चकर सना ख़ानी खे ऐं नात ख़ान खे हिकिड़ी इज़त ऐं मान बख़्शियो वियो आहे, जंहिंजी जेका प्रोमोशन या प्रोमोट करण वारी जेका हस्ती आहे उहा आहे साईं सैयद हसन शाह सुफ़ियानी। जज जी हैसियत जेका आहे उहा असांजे मोरे जो तमामु लेजेंड नात ख़ान आहे साईं मोहम्मद इस्माइल दल साहिबु, उनखे ऐं साईं पाण बि हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं साईं वहीद अहमद कादरी जेको आहे उहो होस्टिंग कंदो हिन प्रोग्राम जी। त असां कुझु व्यूज़ वठंदासीं साईं मोहम्मद इस्माइल दल खां त हीअ जेको जेका कावश आहे साईं जी जंहिं मोहबत में असांजे गॾु, हालांकि त महबूब मदीना वारे साईं जी सना सिर्फ़ु इंसान नथा कनि पर जेका कुल काइनात आहे उहा महबूब मदीना वारे साईं जी सना करे थी, ख़ुदा सनागर आहे महबूब मदीना वारे साईं जो। त हीअ जेका स्टार्टिंग आहे इहा सुठे बाज़ारी नाले सां थिए पई थी ऐं मिठे मुरसल जी हिन सना सां जेका इब्तिदा ऐं हिन चैनल जी जेका प्रोमोशन हिन सां गॾु थिए पई थी, जंहिंसां साईं मोहम्मद इस्माइल खां कमेंट वठंदासीं साईं खे काविश कीअं थी लॻे। हिकु वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं यकीन कयो त मां सॼो क्रेडिट साईं हसन शाह सुफ़ियानी साहिब खे ॾियां थो, जंहिंजी कावश ऐं महिनतुनि सां अॼु असां हिन मंज़िल ते पहुता आहियूं त हिकिड़ो डिस्ट्रिक्ट लेवल सां हिकिड़ा नात ऑडिशन थी रहिया आहिनि ऐं इंतिहाई मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। एज़ ए नात ख़ान मां इहो सम्झां थो त हीअ हिकु नवनि नात ख़ाननि जे लाइ हिकु बहितरीनु मौक़ो आहे त हू पंहिंजे ऑडिशन में मुकमिल हिसो वठनि ऐं पंहिंजे आवाज़ खे सोशल मीडिया ते मुतारिफ़ कराइनि, छो जो हीउ दौरु सोशल मीडिया जो आहे। सो हिकु दफ़ो ॿीहर मां वरी बि हसन शाह सुफ़ियानी साहिब खे तमामु करोड़ मुबारकबाद पेश कयां थो जिन हिकु बहितरीनु ऑडिशन जो प्रोग्राम इनकाद कयो आहे। चवंदासीं त आख़िर जेको हालांकि जेकॾहिं हिन वक़्त में ॾिसिजे सोशल मीडिया ते या जिथे किथे हिकिड़ी शइ जेका आहे गाना आहिनि या फिल्मूं आहिनि या ॿिया अंदाज़ आहिनि उहे बि सभु हलनि थियूं। जेकॾहिं शइ खे ॾिसिजे त साईं खां इहे वीचार वठंदासीं साईं खे ख़्यालु कीअं आयो ऐं कहिड़े हिसाब सां कहिड़ी शइ खे वठी करे पाण हिन सॼे प्रोग्राम जो शुरूआति कई अथनि ऐं उहा जेका फीलिंग आहे उहा साईं खां मालूम कंदासीं। रखण लाइ सुख न सुता कॾहिं कोन आहे खावड़ियुनि खे पंध जो लतीफ़ साईं जे हिननि ख़ूबसूरत सेटुनि सां साहती परगिणो असांजो जेको ख़ितो आहे उहो ज़रख़ेज़ आहे इन हवाले सां त हितां जो शऊर, हितां जी क़ाबिलियत, हितां जी टैलेंट ऐं हितां जी जेका ॿोली आहे उहा निसाबी ॿोली आहे, असांजो हिकिड़ो पंहिंजो लहजो आहे। हिते ज़रूरत मूं महसूसु कई त असां पंहिंजे ख़िते में हिन साहती परगिणे में हिकिड़ो अहिड़ो चैनल आगाज़ करियूं जितां असांजो यूथ जेको आहे, जेको टैलेंट आहे उहो प्रमोट थिए ऐं उनखे प्रमोट करण जे लाइ हिकिड़ो असां प्लेटफॉर्म ॾिनो आहे साहती परगिणो टीवीअ जो। पर जेको आगाज़ कयोसीं उहो मिठड़े मुरसल जे शान ऐं उनजे मोहबत ऐं इश्क़ जा जेके असीं ग़ुलाम आहियूं उतां शुरूआति कईसीं त भले ई कम सां शुरूआति थिए। मुंहिंजो ई नातुनि जो आहे, नातुनि खां पोइ जेको अलाह जे कलाम पाक असां जेको आहे सो उन्हनि जो बि आगाज़ कंदासीं ईअं त उन्हनि जे बि विच में हिकिड़ो मुक़ाबिलो रखंदासीं हुस्न इक़रात। उन खां पोइ इनशाला वरी जेके सेगमेंट आहिनि उहे बि तव्हां नाज़रीन ताईं पुॼाईंदासीं ऐं तव्हां दुआ पिया कजो। असांजी सथ गॾु आहे जेको वहीद कादरी साहिबु आहे असांजो होस्ट आहे, उन खां पोइ साईं मोहतरम साईं इस्माइल दल साहिबु नात ख़ान आहिनि, पाण बि असांजे हिन प्रोग्राम जा होस्ट आहिनि ऐं साईं शौकत चांडियो साहिबु हिकिड़े सीनियर नात ख़ान आहिनि। असांजी हिकिड़ी वॾी सथ आहे जेका कमु करे पई थी ऐं अॼु भले कम सां शुरूआति कई अथऊं ऐं उमेदु आहे त तव्हां असांखे ज़रूरु दुआ कंदव त हिन सुठे कम जी सुठे कम सां शुरूआति थिए ऐं हिन जो जेको प्रमोशन आहे हिन चैनल जो या जेको हितां दोस्त वेंदा त उनजो बाक़ाइदा प्रमोट थिए, प्रमोशन थिए उन्हनि जो बि ऐं दुनिया उन्हनि खे ॾिसे। सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हर शइ जेका सोशल मीडिया ते वायरल थिए थी उनखे इमेज मिले थो, उनखे अहमियत मिले थी, उनखे अफ़ादत मिले थी। तव्हां त दोस्तो बि गुज़ारिश कंदो वञा त असांजो शौकत हुसैन चांडियो जो यूट्यूब चैनल आहे, इस्लामी चैनल आहे निच, हुन ते बि नातूं हूंदियूं आहिनि, महबूब आका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सना हूंदी आहे, मनक़बतूं हूंदियूं आहिनि ऐं हमद बारी ताला हूंदो आहे ऐं उहो बि चैनल जेको आहे हिकिड़ो ॾाढो सुठो कमु पियो थो करे। उनखे तव्हां सब्सक्राइब कयो, उनखे लाइक कयो, उनखे शेयर कयो, उनखे ॾिसंदा रहो
ऐं हीउ जेको कमु आहे उहो हिकिड़ो ख़ैर वारो कमु आहे, हिकिड़ो सखावत वारो कमु आहे, छो त असांजे हिन जेको मौजूदा दौरु आहे नफ़्सा नफ़सी जो दौरु, हुन में शैतानगिरी वारा कम त घणा आहिनि, ॿिया विलगरे स्टाइल जा कम त घणा आहिनि, विलगरे स्टाइल राग अची विया आहिनि, पर जेकॾहिं सुहिणे रसूल जी सनात थिए त दिलि बि जेको आहे बाग़बार बणिजी पवंदी। त उन बाग़बार दिलि खे रूह खे पाकीज़ करण जे लाइ तव्हां जेको आहे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।